जैकंबाद ज़िले के ठुल शहर जे रहवासियुनि मिठे पाणीअ जी हासिलता जे लाइ एहतजाज जी शुरूआत कई आहे। ठुल खां सखर ताईं जेको आहे उहो लॉन्ग मार्च कयो आहे। खां पोइ हैदराबाद खां पोइ कराची जेको आहे रवानो थींदो। एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो चवणु छा आहे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त काफ़ी सालनि खां 8-10 सालनि खां असांजी मिठे पाणी जी स्कीम ठुल में रोलड़े जो शिकार बणियल आहे, जेको आहे त मुसलसल गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जी आहे, पर को बि असांजो मसलो उते हल नाहे थियो। सिंधी आहियूं, मिठे पाणीअ लाइ तरसूं था। सखर जी सूरत हाल बि इहा आहे। तव्हां ॾिसो था त नालियुनि जो गंदो पाणी ॾिनो वञे थो, जंहिंसां वधि में वधि बीमारियूं फैलजनि थियूं। थुलवासी हिकिड़ो खरो पाणी पीअण ते मजबूर आहिनि ऐं उहे सरापा एहतजाज आहिनि तक़रीबन 4 महीने खां वठी। त हू हिन महिल ताईं चूंडियल नुमाइंदा ऐं कॾहिं बि उनखां पुछण कोन आया। ठुल शहर जेको 1 लख जे क़रीब आबादी ते मुश्तमिल आहे। ठुल जो बच्चो मासूम ॿारड़ा औरतूं पाणीअ जे लाइ दरपदर जूं ठोकरूं खाइण ते मजबूर आहिनि। पब्लिक हेल्थ ऑफिसर आहिनि, जेके ठेकेदार आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ठेकेदारनि खे तब्दील करणु उन्हनि जो जेको आहे हिकिड़ो शेवो रहियो आहे स्कीम खे तातुल शिकार बणाइण लाइ। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ठुल शहर जो हक़ मिठो पाणी आहे ऐं खेनि इन हक़ खां महरूम न कयो वञे। कैमरामैन रज़ा लगारी सां गॾु मुश्ताक टांवरी, सिंध टीवी न्यूज़ सखर।